शुरुआत में शेरी ऐं रूपी का उधर जी कार ते लहंदे नज़र पिया अचनि जीअं मिस्टर जानो उधर जी कार ते वीडियोस ठाहींदो आहे। अरे ई छा रूपी त वाङण जहिड़े कलर जी नई ड्रेस में। इहा नई ड्रेस न आहे, इहा नओं स्टाइल आहे। अच्छा सॉरी माय मिस्टेक, मां सुबुह जो कुझु पाइनि ई न। अरे शेरी तू रिली छो पाया हुआ? रिली न आहे कोटिया, नओं स्टाइल आहे। अच्छा स्टाइल आहे, मथे दफ़े पाचको पाए जा स्टाइल आहे। जीअं अगरि शेरी खे पटको पाराइजे त ख़ुदा और मोहबत वारो कुराड़ो लॻंदो। ख़ैर कपिड़नि खे ॾिसी करे ख़बर त पइजे त गाने जी बजट तमामु घटि लॻभॻि ज़ीरो आहे, छो जो बग़ैर गिटार जे ही शेरी गिटार बि वॼाए सघे थो। गिटार बि लाइक मां छो आयो आहियां हिन दुनिया में, मुंहिंजो कहिड़ो कमु आहे। हिन वक़्तु गिटार ऐं मुस्तक़ में हिकु ॻाल्हि कॉमन आहे त ॿई कंहिं कम जा ई न आहिनि। यार हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, जेके बि सिंधी गाना आहिनि इहे ॿारनि जे पार्क ते छो कया वेंदा आहिनि? चीकला खाइण लाइ या ॿियो को रीज़न आहे? हिन आयशा जी मसइले खां बाद जीअं पंजाब में टिकटॉकर जो पार्क ते अचणु मना कयो आहे, जीअं अगरि इहो ई रूल सिंधी मीडिया ते इस्तेमालु कयो वञे त सिंधी मीडिया जा गाना सिर्फ़ु ऑडियो में अपलोड थियनि। हिते शेरी रूपी खे ईअं ॾिसी रहियो आहे जीअं नशाई पंहिंजे माजून खे ॾिसंदो आहे ऐं चई रहियो आहे थी न परे, थी न परे, थी न परे। शेरी जो रूपी जे मथां बीहण सां रूपी जी उहा हालत थी वई आहे जीअं पेपर करण महिल एग्ज़ामिनर जे मथां बीहण सां थींदी आहे, मतिलबु सफ़ा हेठां मथां पगर वही ईंदा आहिनि। ख़ैर आहे यार, तव्हां पार्क ते ई गाना कयो पर घटि में घटि पार्क त मटायो। मोहबत ईअं कबी आहे बि हिन पार्क ते, नीलम एलिफ ऐं मज़ार सेठार जो गानो बि हिन पार्क ते ऐं अॼोकी राति गानो बि हिन पार्क ते। त यार मुंहिंजी तव्हां सां हिकिड़ी गुज़ारिश आहे त घटि में घटि ॿारनि खे त खेॾण ॾियो, सिर्फ़ु पाण था खेॾो। तव्हां में ऐं मूं में हिकु ॻाल्हि कॉमन आहे त तव्हां पार्क नथा मटाए सघो ऐं मां बैकग्राउंड नथो मटाए सघां। बहरहाल यार इहो पार्क किथे आहे यार, मूंखे बि हिकिड़ो गानो रिकॉर्ड करिणो आहे। ॿियो त यार हिन गाने जी एडिटिंग बि सफ़ा सस्ती ऐं सुस्ती सां कई वई आहे। 3 मिंटनि जी ट्रांज़ेक्शन आहे, सिर्फ़ु 31 सेकंड जो गानो नज़र पियो अचे। हिन खां भली एडिटिंग त ज़ाइक़तुल मौत में वसीम अली कई आहे। हद रूबी एक्सप्रेशन यार, तॾहिं त मां कंदो आहियां न रोस्ट। शेरी रूबी त ईअं हथु घुमाए रहियो आहे जीअं पंहिंजी ज़मीन हुजे। ख़ैर ज़मीन 7 नंबर फार्म ते रजिस्टर न आहे, सो केर बि हथु लाए सघे थो। सोहना सजण अॼोके दौर में के साण सचो को कोने। ओहो रैपिंग, रूबी अली रैपिंग। बहरहाल रूबी अली जी रैपिंग ॾिसी मूंखे इहो ई सम्झ में आयो त मतिलबु केर बि रैपिंग करे सघे थो, मतिलबु मां बि रैपिंग करे सघां थो। हा मां बि करे सघां थो ऐं इंशाल्लाह ॾिसजां मां कंदुमि, जल्दी कंदुमि रैपिंग। शेरी रूबी आहे वार संगंदे कहिड़ो शैम्पू हणंदी आहे? मां नया हणंदी। हा पोइ हणंदी कर न, सुठो रहंदो। शेरी में बिलाल मैसर में हिकु ई ॻाल्हि कॉमन आहे त ॿई पुराणा गाना खणी उनजो सुर राज़ साज़ सभु ठाहींदा आहिनि, मतिलबु नओं करे ठाहींदा आहिनि। मतिलबु शेरी सां ऐं बिलाल सां हिकिड़ो ई मसइलो आहे, दे कांट फाइंड शायर। अगरि मिली बि वञनि त पाण में ठहंदा न आहिनि। ठहो यार, ईअं न कयो, पाण में ठहो यार, पुराणनि गाननि खे न कयो, नवां गाना ठाहियो प्लीज़। तंहिंजे करे दे आर मेकिंग ओल्ड सॉन्ग्स टू न्यू सॉन्ग्स। सम्झो था न? ख़ैर यार तव्हां कयो पुराणे गाननि जो मोकारो, मां कंदुमि सभिनि खे रोज़ जेको ॾींदो वारो। वाह ॾिसो राइम बि मिलाए सिखी आहियां मां, हाणे मां रैप कंदुमि, बसि मां रैप कयां थो। हलो अमजद, वसीम, काशी, खुशी, जिब्रान, हलो यार रैप सॉन्ग कयूं भला हिकिड़ो। कयूं था, बसि कयूं था, ठीकु आहे? डन।